तलहार में बदीन हैदराबाद मेन रोड ते सीमेंट सां भरियल 10 व्हीलर ट्रेलर हादसे जो शिकार थी वियो, जंहिं सबबि लखें रुपयनि जी सीमेंट पाणी में किरी ज़ाया थी वई। राति देर सां हैदराबाद मां बदीन ईंदड़ ट्रेलर तलहार में मेन बदीन हैदराबाद रोड ते कल्टी थी पियो, जंहिंमें मौजूदाने तौर ड्राइवर ऐं कंडक्टर महफ़ूज़ रहिया। ट्रेलर में 700 सीमेंट जूं बोरियूं भरियल हुयूं। ड्राइवर जो चवणो त टायर राड टुटण जे करे स्टीयरिंग फ्री थियण सबबि ट्रेलर कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी कल्टी थी पियो। हुन ॿुधायो त को बि जानी नुक़सान न थियो आहे। नवाब वली मोहम्मद भरसां ॻोठु झुंझाण वासी सिंध जो मशहूरु शाइर ऐं 5 किताबनि जो ख़ालिक़ आजिज़ बुघियो झुंझाण आजिज़ बुघियो झुंझाणवी गुज़िरियल 2 महीननि खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। जेल वटां रगुनि जी बंदि थियण सबबि संदसि हेठिएं धड़ कमु करणु छॾे ॾिनो आहे, जंहिं करे हलण घुमण खां लाचार बणियल आहे। सकावत खाते समेत संदसि कंहिं बि सार न लधी। इन मौक़े ते शाइर आजिज़ बुघे चयो त बीमारी सां झड़ींदे 4 साल गुज़री विया आहिनि। संदसि इलाज आगा खान अस्पताल कराची में हलंदड़ आहे। हिन वक़्तु कोरोना वायरस सबबि आगा खान अस्पताल जी OPD बंदि आहे। हुन चयो त माली सहायता जी का बि ज़रूरत नाहे, पर हिन वक़्तु दोस्तनि जी दिली सहायता, हमदर्दी ऐं दुआनि जी ज़रूरत आहे। हुन लुड़क लाड़ींदे चयो त खेसि ॾुख आहे त सकावत खाते सार न लधी, पर सिंधियत बि संगत शाख काज़ी अहमद जे 2 शाइर दोस्तनि मुमताज़ ख़ादिम ऐं नवाज़ अली खां सवाइ केर बि लड़ी पुछण न आयो। मेहड़ जी रवासन पीरसन औरत मुड़ुसु पुट ऐं ॾेर जे ज़ुल्मनि खां तंग अची मासूम ॿार साण करे जामशोरे प्रेस क्लब दाहण लाइ पहुची वई। मेहड़ जी रवासन पीरसन औरत हलीमा ज़ारा लुकमान बोड़ो पंहिंजे पुट हबीबुल्ला ऐं 2 मासूम पुटनि अहमद अली ऐं मोहम्मद अली खे साण करे जामशोरे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ते पहुती, जिते हुन सहाफ़ियुनि खे ॿुधाईंदे चयो त संदसि मुड़ुसु लुकमान बोड़ो हीरोइन जो नशे जो आदी आहे। हू नशो करे बिना जवाज़ खेसि मासूम ॿारनि मथां बेइंतहा तशदुद करे थो। हुन चयो त मुड़ुसु लुकमान वॾे पुट अब्दुल अज़ीज़ ऐं ॾेर असगर बोड़े जे अहिड़े ज़ुल्म खां तंग अची पंहिंजे नंढे पुट हबीबुल्ला बोड़ो वटि रहे थी, पर मुड़ुसु लुकमान ऐं पुट उते बि खेसि सुकून सां रहण नथा ॾियनि ऐं हर रोज़ फ़ोन करे ॿारनि जूं धमकियूं ॾियनि था। हुन SSP जामशोरे SSP दादू ऐं 2 वसवारनि खे अपील कई त संदनि जान खे ख़तरो आहे ऐं हू जामशोरे में रहणु चाहिनि था, खेनि तफ़सील ॾिनो वञे। इमरान खान खे बि चवां थी, बिलावल साहिब खे बि चवां थी, मां 7 ॿटरनि जी पुट धी माउ हां 4 नियाणियूं हुन मां अशे मथे सां पिनी हलाया आहिनि। हाणे बि वसो मजबूर छी मां नुमाइंदनि वटि आई हाँ। मूंखे धमकियूं वॾो पुटु पहिरियों नंबर लुकमान अज़ीज़ आशिक़ खोसो डियाजी अताला जो घन में आहे, चए थो मां पकड़ाए तोखे माराईंदुसि। ख़ुदा जे वास्ते मां चवां थी मूंखे तहफ़ुज़ खपे, मां इन खां तलाक वठंदसि। मूंखे धमकियूं थिए मौत मार जी त मां मारींदुसि। हाँ ईअं कंदमि। नौशेरा फिरोज में कार शोरूम जे मालिक सादत अली लंजार फ्रॉड कंदड़नि खां प्रेस क्लब नौशेरा फिरोज आॾो पंहिंजे साथियुनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सादत अली लंजार, मीर आलमाणी, वज़ीर हुसैन कलेरी ऐं ॿियनि चयो त अली अकबर बहण सदार ऐं सदरदीन बड़ो 1,85 लख रुपयनि जो फ्रॉड कयो आहे, जिन ख़िलाफ़ FIR पिणु दाख़िल आहे, पर पुलिस का बि कार्रवाई नथी करे। हुन चयो त फ्रॉड कंदड़नि कूड़ा चेक न जेके पास न थिया, जंहिंखां पोइ फ़ैसिला पिणु रखाया, पर पुलिस खेनि गिरफ़्तार नथी करे। हुननि चयो त हू कारोबारी माण्हू आहिनि ऐं कूड़ा चेक ॾींदड़ ऐं फ्रॉड कंदड़नि खेनि हक़ घुरण ते मोतबार धमकियूं ॾिनियूं आहिनि। हुननि वॾे वज़ीर IG सिंध SSP नौशेरा फिरोज ऐं 2 वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। 1 महीनो अॻु टंडो मस्ती थाणे जी हद सिम नाले वटां फुर थियल मोटरसाइकिल वापसि न थियण ख़िलाफ़ शहरियुनि पारां गंबट प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोटरसाइकिल मालिक ग़ुलाम अली हुजण ऐं जमील शेख कामरान मंगी ॿिनि एहतिजाज कंदे चयो त गाॾी फुर कंदड़ फुर सुञाता आहिनि, पुलिस खे ॿुधायो आहे, पर पुलिस कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। एहतिजाज कंदड़नि मुताबिक़ कयो त फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे, ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।